نستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه المبين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जूं आयतूं सगोरियूं जेके मूं हिन जुमे खे अॻु में गुज़िरियल जुमनि ते अव्हां जे आॾो तिलावत कयूं हुयूं, अॼु बि उन्हीअ ई मौज़ूअ मुतालिक़ तव्हां जे आॾो कुझु अर्ज़ु करिणो आहे ऐं उहे साॻियूं आयतूं मूं अव्हां जे आॾो तिलावत कयूं आहिनि। दुआ फरमाइजो अल्लाह तबारक व तआला मूं गुनाहगार खे शाल पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े में हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला शाल हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बिरादरान इस्लाम, रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु व मन वालू फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्र वस्सलाह। ऐं ईमान वारो, जेकॾहिं तव्हां जे मथां का तकलीफ़ अचे तव्हां निमाज़ खां ऐं सब्र खां मदद वठो। इन्नल्लाह मअस्साबिरीन, अल्लाह ताला सब्र करण वारनि सां गॾु आहे। ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो, वला तक़ूलू लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाहि अमवात। जन अल्लाह जे राह में खुदा कारण पंहिंजी जान कुर्बान कई आहे, उन्हनि खे अव्हां मुअल न चओ, बल अहयाउन वलाकिन ला तशउरून, उहे जहिड़ा आहिनि पर तव्हां खे ख़बर कान्हेगा। टी आयत में अल्लाह ताला फरमायो, वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात। तव्हांजो इम्तिहान असां वठंदासूं, खौफ सां, बुख सां, माल फसल आल औलाद जे मथां इम्तिहान ईंदो। इहे सभई ॻाल्हियूं अव्हां जे मथां बतौर इम्तिहान थींदियूं, पर अल्लाह ताला जल जलालु अमन वालू फरमाए थो, जॾहिं इन सभिनी ॻाल्हियुनि खे बर्दाश्त करे क़बूल करे अल्लाह जे रज़ा ते बानो राज़ी रही सब्र कंदो आहे, रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब खे फरमाए थो, वबश्शिरिस साबिरीन, इन सब्र करण वारनि खे मुंहिंजा महबूब मां अल्लाह पाक जे तरफ़ खां बिशारतूं ॾे। अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा, सब्र वारा उहे आहिनि जॾहिं उन्हनि जे मथां का तकलीफ़ ईंदी आहे, क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, त पंहिंजे ज़ुबान मां ॿी शिकवा शिकायत कोन कंदा आहिनि, पंहिंजे ज़ुबान मां ॿी का ग़लति ॻाल्हि कोन कढंदा आहिनि, बस सिर्फ़ एतिरो चवंदा आहिनि, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, असीं बि अलाह जा आहियूं, हे जेका शइ ॾिनल आहे सा बि अलाह साईं जी आहे ऐं असांखे बि अलाह ॾे मोटणो आहे। जेकॾहिं का ॾिनल शइ ख़ुदा वापसि वठी छॾी आहे त मालिक जी शइ आहे, ख़ुदा जे रज़ा ते असां राज़ी आहियूं। अल्लाह ताला फरमाए थो, उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा। ॿुधी छॾियो, मां क़ुरान करीम में फ़तवा थो ॾेई छॾियां। अल्लाह ताला फरमाए थो, इहे उहे बाना आहिनि जंहिंजे मथां मां अल्लाह पाक जूं सलातूं आहिनि, इन्हनि बाननि जे मथां मुंहिंजूं रहमतूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो, उलाइका हुमुल मुहतदून, ऐं ॿुधी छॾिजो, मतां को ॿियो सम्झे त असां हक़ ते आहियूं। अल्लाह ताला फरमाए थो त न, बस हक़ ते इहा जमात आहे जंहिंजो इहो तरीक़ो, इहे पार, इहे पता, इहे निशानियूं मां अल्लाह ॿुधायूं आहिनि, जेके सब्र वारे टाइम ते बग़ैर वावेला करण जे, बग़ैर घोड़ा घोड़ा करण जे, बग़ैर दाउन करण जे, बग़ैर कुटण पिटण जे, रुगो रब्बुल आलमीन जे रज़ा ते राज़ी रही हर शइ ख़ुदा जे हवाले करे छॾींदा आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो, बस हिदायत वारा इहे अथव, इहे ई मां अल्लाह ताला जे सही राह ते हलण वारा आहिनि। मुंहिंजा अदा 4 आयतूं आहिनि, इन्ही चइनी आयतुनि जे मथां माण्हू जेकॾहिं जुदा जुदा ॻाल्हाए त तमामु लंबो तफ़सील आहे, पर पाण खे ज़िक्र करणो आहे सैयद शुहदा हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जो, सभई चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, जंहिं इन्ही चइनी आयतुनि जे मथां अमल करे ॾेखारियो। अल्लाह ताला जे हबीब
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात इमाम हसन के ऐं इमाम हुसैन यानी ॿिन्ही भाउरनि खे हिन ज़िंदगीअ जे अंदरि जन्नत जी बशारत ॾेई छॾी। हाणे जेको ज़ाहिरी दुनिया में ई जन्नती आहे, इमामुल अंबिया जे ज़ुबान सां हुनखे जन्नत मिली चुकी। मां चवां थो जेकॾहिं न चुप करे घर वेही रहे त बि हुनखे का ॿिए लोचण जी ज़रूरत कान हुई। जंहिंखे जहिड़े ई जन्नत जी बिशारत मिली वञे तूं त जन्नती, पर तुंहिंजे सदके ॿिया बि जेके जन्नत में वेंदा तंहिंजी सरदारी तुंहिंजे हथ में हूंदी। हाणे उहो चुपड़ी करे ॿाह सिरांदी करे सुतो पियो हुजे, को बि अमल न करे, तभी हुनखे रब करीम जी ज़ात बाबरकात जन्नत जो मालिक बनायो आहे। छो त अल्लाह जे हबीब जी ज़ुबान कूड़ी कान थींदी आहे। ज़मीन उथली सघे थी, जहान तब्दील थी सघे थो, पर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुबान मां निकतल हर्फ हर्फ बहरफ सही हूंदो आहे। बुखारी शरीफ जी हिकिड़ी हदीस ॿुधाए पोइ मां पंहिंजे मौज़ूअ ते चवां थो, दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात हिकिड़ी लड़ाई ते विया। सहाबा कराम नबी करीम जी दरबार में अर्ज़ कनि था, या रसूल अल्लाह, जंग जे दौरान फलाणो माण्हू ॾाढो दिलेरी ऐं बहादुरी सां लड़ी रहियो आहे। अहिड़ा त पंहिंजे बहादुरी जा जोहर थो ॾेखारे जो जाॾे वञे थो त काफ़रनि जा परनि जा परा खयूं थो वञे पियो। सवे माण्हू हेॾे वञे थो त मारींदो थो वञे, हेॾे वञे थो त मारींदो थो वञे। हिन जे मुक़ाबले में जेको बि अचे थो उन जो सिर ख़तम थी थो वञे पियो। इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ अव्हां जे हिन लड़ाईअ में सहाबन किरामनि में इन जहिड़ो ॿियो को बहादुरी सां लड़ण वारो असांखे नज़र ई कोन थो अचे पियो। मुंहिंजा भाउ वज़ीर, तोखे ख़बर आहे त अल्लाह पाक जे राह में लड़ण, दीन इस्लाम जे लाइ कुर्बानी ॾियण, पंहिंजे सिर खे वधाइण, अल्लाह पाक जल जलालू अमन वालू के जिंदा पंहिंजे पाक कलाम में सॼो आहे। जिहाद जहिड़ी बि का इबादत कान्हे का, अफ़ज़ल जिहाद इबादत आहे। पंहिंजे सिर जो नज़रानो पेश करणो तमामु वॾी ॻाल्हि आहे। सहाबा किराम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, इहो ॾाढो बहादुरी सां लड़े थो, ॾाढो दिलेरी सां लड़े थो। काफ़रनि जा टोलनि जा टोला हुन जे पोयां, पर कंहिंजे वठ में नथो अचे। काफ़रनि खे मारींदो जहन्नम में पहुचाईंदो थो वञे। अल्लाह ई अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर, दीन जे ख़ातिर, इस्लाम जे सरबुलंदी जे ख़ातिर वॾी बहादुरी ॾेखारे रहियो आहे। हुज़ूर करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिली ॾिनो। सहाबन पुछियो, सही छो? पाण फरमायो इहो जहन्नमी आहे। छा फरमायो? अब आप मुसलमान हुजे, जिहाद करे, नबीअ जे पारां लड़े, इस्लाम खे सर बुलंद करण लाइ विढ़े, उहो जहन्नमी कीअं? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में वरी ॿी ॻाल्हि, हिकिड़ो जनाज़ो खॼी आयो। या रसूल अल्लाह, हिन जो जनाज़ो पढ़ायो। अल्लाह ताला जे हबीब इरशाद फरमायो, सफ़ू सुफ़ूफ़कुम, सफ़ू सिधियूं कयो त मां हिन जो जनाज़ो पढ़ायां। सहाबा किराम सफ़ुल में बीह रहिया। हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे ख़िदमत में हिकिड़े सहाबी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अवां हिन जो जनाज़ो न पढ़ो। पाण फरमायो, छो? मुसलमान न आहे? साईं मुसलमान आहे। अल्लाह खे कोन थो मञे? साईं मञे थो। मां रसूल खे रसूल मञे थो? हा साईं, तव्हां खे रसूल बि मञे थो। क़ुरान ते ईमान आहेसि? साईं हाओ, क़ुरान खे बि मञे थो। आख़िरत ते बि ईमान आहेसि? साईं हा, आख़िरत खे बि मञे थो। फर्ज़न खे फर्ज़ मञे थो? हा। भला पोइ छो न पढ़ा? अहिड़े जो जनाज़ो त पढ़जे।
अल्लाह के अल्लाह मञे, रसूल खे रसूल मञे, क़ुरान खे क़ुरान मञे, फर्ज़न खे फर्ज़ क़बूल करे, आख़िरत ते ईमान आणे, मुस्लमान आ, मरी वञे जनाज़ो पढ़बो। चई क़िबला हिकिड़ी हिन जी आदत हुई, कहिड़ी, हे जमायत सां निमाज़ पढ़ण में सुस्ती कंदो हो। अवां अॼु हिन जो जनाज़ो तव्हां न पढ़ो ऐं कंहिं ॿिए खे चओ त पढ़ेसि त माण्हुनि खे इबरत थिए त जेको जमायत में सुस्ती कंदो आहे तव्हांजो रसूलुल्लाह जनाज़ो न पढ़ंदो आहे। जनाज़ो त पढ़बो, कंहिं ॿिए खे चओ, पर अवां न पढ़ो त माण्हुनि खे ख़्यालु थिए त बणा वञ केॾो गुनाह जो असां कमु कयो जो रसूलुल्लाह जनाज़ो ई नथो पढ़े। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान करीम में इरशाद फरमायो आ, अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आ, ओ मुसलमानो, रूह ज़मीन ते कहिड़े भी इलाके में रहण वारा हो जाओ, अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, जेका शइ तव्हां खे दुख ॾींदी आ, जेका शइ तव्हां खे परेशान कंदी आ, जेका शइ तव्हां जे दिल खे परेशान कंदी आ, अल्लाह ताला फरमाए तो वहां काथे भी हुजो पर उहा तव्हां जे परेशानी वारी शइ मुंहिंजे महबूब मुहम्मद खे मालूम थी वेंदी आ। ऐं उहा महबूब खे ॾाढी ॾुखी लॻंदी आहे त अॼु मुंहिंजे उम्मतीअ खे मथे में सूर आहे, अॼु मुंहिंजो उम्मती बीमार आहे, अॼु मुंहिंजे उम्मतीअ खे पेट में तकलीफ़ आहे, अॼु मुंहिंजो उम्मती कर्ज़ में फाथो आहे, अॼु मुंहिंजो उम्मती दुश्मन जे घेरे में अची वियो आहे। अल्लाह जो हबीब अल्लाह ताला जो क़ुरान फरमाए थो, अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, तू रूह ज़मीन ते मुस्लमान कहिड़े भी मुल्क में हुजे, तो वारी तकलीफ़ मदीने जे मीर खे ॾुखी लॻंदी आहे ॾाढी। हरीसुन अलैकुम, महबूब खे ॾाढो हिर्स आहे। छाजो? असांखे हिर्स आहे त दौलत ठाहियूं, असांखे हिर्स आहे त बनी थोरी आहे घणी कयूं, असांखे हिर्स आहे त मुंहिंजा अदा को सुठी इज़त हासिल कयूं। अल्लाह ताला फरमाए थो, अज़ हरीसुन अलैकुम, मुंहिंजे महबूब खे को हिर्स कोन्हे, महबूब खे रुगो हिकिड़ो हिर्स आहे, कहिड़ो त मुंहिंजा सभु उम्मती जन्नत में वञनि। हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम, मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत जे लाइ रऊफ भी आहे त रहीम भी आहे। हेॾे ॾेहारियो, रऊफ रहीम सिफ़त अल्लाह जी आहे। कंहिंजी सिफ़त आहे? ॾाढे चइजो अदा कंहिंजी सिफ़त आहे? रऊफ अल्लाह आ, रहीम अल्लाह आ, पर अल्लाह ताला फरमाए थो या मां वारी सिफ़त मुंहिंजे महबूब में भी आहे। मुंहिंजो महबूब पंहिंजे उम्मत ते जे मां रब पंहिंजे मखलूक ते रऊफ भी आहियां त रहीम भी आहियां, अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो महबूब करीम पंहिंजे उम्मत जे लाइ रऊफ भी आहे त रहीम भी आहे। हाणे जेको एॾो महिरबान असांजो तप न सहे, असांखे कंडो पेर में लॻे उहो न सहे, हादा असांखे पेट में सूर पवे उहा नबी खे तकलीफ़ थिए। हाणे जंहिं महबूब जो उम्मती जनाज़ो अॻियों पियो आहे ऐं माण्हू चवनि से निमाज़ पढ़ाए, मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलाम खे वरी हिकिड़ो ॿियो सहाबी चवे साईं तूं न पढ़ाए, महबूब करीम जे ज़ात खे त हिर्सो आहे त हे जन्नत में वञे मां पढ़ायां, कीअं नबी बर्दाश्त कंदो त मां न पढ़ायां। हुन सलाह ॾिनी साईं तव्हां न पढ़ायो, मर्ज़ी जा मालिक हो, पढ़ो त भली पढ़ो, पर निमाज़ में जमायत सां सुस्ती कंदो आहे, अवां न पढ़ायो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश थी पंहिंजे असहाबनि ॾे निहारियो, निहारे पाण नंबरवार पुछऊं, अबा तव्हांखे हिन जी का नेकी सुझे? हे जेको मुंहिंजो उम्मती पियो आहे अॻियो जनाज़ो, इन जी का नेकी सुझेव थी? सभिनी चयो कि भलाई हुई आहे, अहिड़ो ई आहे जहिड़ो आहे। बस मुसलमान हो, निमाज़ बि पढ़ंदो पर जमायत सां न, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। हिकिड़े खां ॿिए खां टे खां चौथे खां पंजे खां सभिनी खां पुछंदा विया। हिकिड़ो सहाबी कुंड में बीठो आहे, अर्ज़ु करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हू हिन जे लाइ चवनि था बसि अहिड़ो ई आहे पर हिकिड़ी नेकी मूंखे सुझे थी।
केड़ी या हबीब अल्लाह अवां जंग ता मोटिया होया लड़ाई करे मोटिया होया मुजाहिद तवां सां गॾु होया फलाने मैदान में या रसूल अल्लाह ते घाटा वणा मंझंद थी वई पानी भी हुयो अवां उन पाणीअ जे सांगे घाटन वणन जे हेठां छांव में आराम पे फरमायो सभई मुजाहिद थकल टुटल जंग जा मारियल उते थकजी हणी सुम्ही पिया पर ही जो जनाज़ो आ इनके मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हो त तलवार खणी मुजाहिदनि जे मथां पहरो ॾेई रहियो हो सब मुजाहिद सुता पिया हा सभई आराम में हा हे जो न जनाज़ो आ इहो जनाज़े वारो तलवार हथ में खणी नंढड़ी कान पे कई पहरो बीठे ॾिनी त मथां मुस्तफ़ा जे दुश्मन महबूब जे दुश्मन मां को अची वञे असहाबनि जे दुश्मन मां को अची वञे तंहिंजे करे पहरो बीही जा कि भला इहो हिन जो कमु हिकिड़ो मूंखे यादि आहे अल्लाह जे हबीब वरी फरमायो सवू सुफ़ूफ़कुम जल्दी कयो सिफ़ूं सिधियूं कयो सिफ़ूं सिधियूं थियूं अल्लाहु अकबर ख़ुदा जे हबीब नमाज़ पढ़ाई सलाम वराए दुआ घुरी दुआ घुरण खां बाद में इमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मैयत सां ॻाल्हाइनि था कैसा ॻाल्हाइनि था ॾाढे ॻाल्हा कैसां मैयत सां ॻाल्हाइबो आहे ॿुधंदो आहे हा हुज़ूर ॻाल्हायो त माना ॿुधे पियो न अबा जे न ॿुधे हा त कीअं नबी पाक ॻाल्हाए हा अॼुकल्ह मुला चवंदा आहिनि त मुआ से छुटा तव्हांजो सॾी कोन था ॿुधनि अवां पिया सॾ कयो ओ पीरा ओ फलाणा ओ दरवेश ओ मुर्शिद ओ नबी ओ वली ओ दस्तगीर ओ भिटाई ओ कलंदर अवां सॾींदा हो मुआ से छुटा कीअं ॿुधंदा पर मां थो चवां त मुला भुलियल आहे मुंहिंजो महबूब मुहम्मद चवंदो आहे त मुअल माण्हू जेके ज़ाहिरी तरह मरी वेंदा आहिनि अल्लाह जो अमर क़बूल कंदा आहिनि पर तव्हां खां वधीक ॿुधंदा आहिनि हे हुजूर जा हदीस लफ़्ज़ तव्हां खां अहां जेके जेरा हो अवां बि एतिरो कोन ॿुधंदा हो जेतिरा मैयत ता ॿुधंदा आहिनि उनखे अल्लाह तबारक व तआला मरण खां पोइ ॿुधण जी ताक़त वधीक अता फरमाईंदो आहे अबा हाणे पाण रसूलुल्लाह जे चवण ते हलूं या मुला जे चवण ते हलूं अल्लाह जे हबीब फरमायो त मुआ ॿुधनि था हबीब उन मैयत सां ॻाल्हाइनि था नालो वठियो फलाणो माण्हू त चवनि था हिन जो जनाज़ो न पढ़ाए छो त तूं नमाज़ में सुस्ती कंदे हैं ऐं हे फलाणो बि चए थो त जनाज़ो न पढ़ाए फलाणो बि चवे थो जनाज़ो न पढ़ाए फलाणो बि चवे थो जनाज़ो न पढ़ाए पर हाणे हाणे मूं वटि अल्लाह वटां वही आयो आहे त या रसूल अल्लाह इन हिकिड़ो दफ़ो मुजाहिदनि ते पहरो ॾिनो हो ऐं मुहम्मद मिठा इनखे जन्नत जी ख़बर बि ॿुधाए जनाज़ो बि पाण पढ़ाए मां मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे मथां जनाज़ो सिर्फ़ इन्हीअ जे करे पढ़ायां थो तूं मुजाहिदनि जो पहरेदार हुए अदा जेको मुजाहिदनि जो पहरेदार हुजे उन जो शान वॾो थियो न केॾो वॾो थियो जो सभु सहाबी चवनि त जनाज़ो न पढ़ोसि हबीब ऐं अलाह चवे त हिन जो पढ़बो छो त हिन वॾी क़ुर्बानी ॾिनी आहे मुजाहिदनि जो पहरेदार आहे अदा जेको मुजाहिदनि जो पहरेदार आहे उन जा बेड़ा पार ऐं जेको पाण मुजाहिद हुजे उहो क़ुरान थो चवे त शहीद थिए त जहिड़ो आहे शहीद थिए त मुअल न चइजां मुअल न भाइजां दिलि में बि न चइजां ज़ुबान सां बि न चइजां ज़ुबान बि चवे जहिड़ो आहे दिलि बि चवे जहिड़ो आहे हाणे अहिड़े खे नबी साईं थो फरमाए माण्हुनि चयोसि ॾाढो भलो आहे लड़े थो मुजाहिदी सां वाह जो जोहर थो ॾेखारे हुज़ूर फरमायो इहो जहन्नमी आहे याद आहे ओ मुंड वारी ॻाल्हि दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम तस्लीमा मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो हिकिड़ो सहाबी आहे उन दिलि में सोचियो त हबीबनि जी ॻाल्हि कूड़ी कान थींदी मुस्तफ़ा जी ॻाल्हि असां त हिन जे ज़ाहिर जोहर खे ॾिसूं था
बहादुरी खे ॾिसूं था, लड़ण खे ॾिसूं था, हिन जे तीरनि हणण खे ॾिसूं था, हिन जे दिलेरी खे ॾिसूं था। ज़ाहिरी काफ़िरनि खे मारे पियो, असांजी नज़र ज़ाहिर ते आहे, मुहम्मद जी नज़र दिल ते आहे। असांजी नज़र ज़ाहिर ते आहे, ज़ाहिरी अमल ते आहे, पर मुस्तफ़ा जी नज़र हिन जे ख़ात्मे ते आहे। ते आख़िर में छा थींदो, पिछाड़ी हिन जो हशर कहिड़ो थींदो, इहा रसूलुल्लाह खे ख़बर आहे। हाणे सहाबी थो चवे त मां ताड़ींदो रहियुसि, हुन जे पुठियां पुठियां पियो हलां। हाणे विढ़ण बि छॾे ॾिनो, तीर बि खणी छॾियमि, भाला बि खणी छॾियमि, तलवारूं बि खणी छॾियमि। उन्हीअ जे विढ़ण वारे जे पुठियां जेको जोहर पियो ॾेखारे, पोयां पोयां आस्ते आस्ते हलंदो ॾिसंदो आहे त ॾिसां छा थो थिए। सहाबी थो चवे हलंदे 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 विढ़ंदे विढ़ंदे उहो वीचारो पाण ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी थी वञी पट ते जमल किरियो, अची सूर वरायुसि, पंहिंजे पेट में पाण तलवार हणी पाण खे मारे ख़तम करे छॾियो। दर्द सही न सघियो, सूर न सही सघियो। सहाबी चयो अल्लाहु अकबर, तकबीर जो नारो हणी भॼंदो रसूलुल्लाह जी दरबार में आयो। चई अल्लाह जा हबीब, इहो जेको लड़ी रहियो हो, इहो आख़िर किरी पियो, ज़ख़्मी थी पियो ऐं पंहिंजे पाण खे तलवार हणी मारे छॾियईं। मुहम्मद करीम फरमायो मां सचो आहियां, कूड़ न पे ॻाल्हायमि, जेको पाण खे मारींदो आहे सो दोज़ख में वेंदो आहे। अवां पे चयो त इहो बहादुर आहे, अवां पे चयो त मुजाहिद आहे, अवां पे चयो त दिलेर आहे, पर मां मुहम्मद करीम ॾिसी रहियोसि हिन जो हशर कहिड़ो थींदो, इनखे दोज़ख मिलंदो छाजे लाइ त तव्हां ज़ाहिरी अमल पे ॾिठा, मां मुहम्मद हिन जो ख़ात्मो पे ॾिठो। मालूम थियो त मुस्तफ़ा जी ज़ुबान सची आहे। चओ महबूब जो फरमान, बदलेगा ज़माना लाखों मगर कुरान न बदला जाएगा, बदलेगा ज़माना लाखों मगर कुरान न बदला जाएगा। है कौले मोहम्मद, सभी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, है कौले मोहम्मद कौले खुदा, फरमान न बदला जाएगा। महबूब जी ज़ुबान फिरंदी, जबल हटी सघे थो, आसमान ज़मीन हटी सघनि था, आमना जे लाल जी ज़ुबान सची आहे। पाण फरमाइनि था लहसन वल हुसैन सैयदा शबाब अहल जन्नह। ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो, मुंहिंजो प्यारो हसन ऐं मुंहिंजो प्यारो हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। ॻाल्हि इहा करणी, इहा ॻाल्हि करणी न त महबूब कंहिंखे हसन खे ऐं सोणे हुसैन खे छा चयो, चओ वधा चवंदा हलो, जन्नती जवाननि जा पाण त सरदार, पर जंहिंखे बाह खां वठी जन्नत ॾे वञनि उहो बि जन्नत जो हक़दार आहे। इंशा अल्लाह तबारक व तआला जंहिंजे सीने में सोणे हुसैन आली मक़ाम जी मोहब्बत आहे, इंशा अल्लाह ताला इहा मोहब्बत रंग लॻाईंदी, लॻाईंदी या न। इमाम हुसैन त वॾी ॻाल्हि आहे, महबूब जो बचड़ो आहे, महबूब जो सहाबी आहे। चाहे चओ महबूब जो नंढो सहाबी आहे, उन सां गॾु रुगो सहाबी बि कोन्हे, महबूब जो अहल बैत आहे। छा आहे महबूब जो बचड़ो आहे, अहल बैत आहे, आले नबी आहे, आले रसूल आहे, सहाबी आहे ऐं ईमान वारनि अखियुनि सां मुस्तफ़ा जो दीदार करण वारो आहे। रुगो दीदार करण वारो कोन्हे, मुस्तफ़ा जे कुल्हे ते सवारी करण वारो आहे। हिकिड़े ॾिहाड़े हज़रत अमीर उमर साईं सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु साम्हूं अचे थो, ॾिठई त हज़रत हुसन इमाम हसन नबी साईं जे कुल्हे ते आहे, महबूब पंहिंजे ॾोहिटे खे कुल्हे ते खयूं मदीने जे घिटीअ मां अचे पियो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिठो इमामुल अंबिया जे कुल्हे ते सोणो हसन सुहारा, ॾिसी ज़बान मां निकिरी वियो नेमल मरकब या गुलाम, नेमल मरकब या गुलाम। ओ बचड़ा, ओ नंढड़ा, ओ सोना हसन,
वाह जो तुझो शान आ, केड़ी न भली तोखे सवारी मिली आ। जेको मुहम्मद बुराक ते चढ़े उन मुहम्मद जे कुल्हे ते तू सवार थियो थो अची पियो। चओ सुभान अल्लाह। नेमल मरकब या गुलाम, ओ गुलाम, ओ बारड़ा, ओ बचड़ा। गुलाम अरबी में चइबो आहे नंढड़े ॿारड़े छोकिरे खे। ओ नेमल मरकब या गुलाम, ओ नंढड़ा बचड़ा फर्ज़ंद दिलबंद अखियुनि जा ठार। कहिड़ी न तोखे सवारी मिली आहे जो पाण मुहम्मद मुस्तफ़ा बुराक ते सवारियूं करे ऐं तोखे वरी कुल्हे ते खयूं अचे। जंहिंमहिल हज़रत उमर साईं हसन खे इहे लफ़्ज़ चया, ओ हसन तोखे मुबारक हुजे जो मुहम्मद मिठे जी तोखे सवारी मिली आहे। त महबूब जे ज़ुबान मां निकिरी वियो, ओ उमर फारूक जे सवारी भली आ त सवार भी भलो आ। छा फरमायूं? ॾाढे जो छा फरमायूं? त जेको मुंहिंजे कुल्हे ते आसो बि त भलो आहे। अंदाज़ो लगा मुंहिंजे महबूब जे बचन जो केॾो शान आहे। साॻो फारूक आज़म आहे, साॻो रावी आहे। चवे थो मां पंहिंजे अखियुनि सां हिकिड़े दफ़े ॾिठो आहे, हिननि कननि सां ॿुधो आहे। महबूब करीम जी ज़ात बाबरकात मस्जिद नबवी खां निकिरी ॿाहिरि वञी रहिया आहिनि। हबीब जी ज़ात जीअं जो मस्जिद जे दरवाज़े खां ॿाहिरि निकिता, हबीब रोड ते रस्ते ते मदीने जे घटीअ में रोड रस्ता कोन आहे, कचूं ॻाल्हियूं, पर अॼुकल्ह जे हिसाब सां हज़रत नबी करीम ॿाहिरि रस्ते ते बीठा आहिनि। पंहिंजे नाने साईं ते सोणे हुसैन जी नज़र पई आहे। घरां डोड़ंदो डोड़ंदो भॼंदो भॼंदो पंहिंजे नाने ॾे पियो अचे। हबीब करीमन जी ज़ात बाबरकात जीअं जो हसन साईं खे ॾिठो आहे, हज़रत उमर साईं फरमाए थो त मुहम्मद मुस्तफ़ा विच रस्ते ते बीही रहियो आहे, नंढड़ो आहे। जीअं जो महबूब जे वेझो आयो, हथ मथे कयईं। नंढड़ो ॿार पीउ खे, मामे खे, नाने खे, चाचे खे ॾिसी हथ मथे कंदो आहे त मूंखे खणे। बच्चा अथव न बा? अल्लाह सभिनि जा बच्चा सलामत करे, सलामत भी करे, सालिह भी करे। मुंहिंजा अदा जे बच्चा सालिह त अखियुनि जो ठार। अल्लाह सईं महबूब करीम अलैहिस्सलाम खे बचड़ा ॾिना। हबीब करीम जे आॾो हसन हथ मथे कया। महबूब करीम नंढड़े ॿार खे खणबो आहे त हिकिड़े हथ विझबा आहिनि। जागो था? काथे हथ विझबा आहिनि? बगलनि में वेही खणबो आहे। पर महबूब करीम हिते हथ कोन विधा, हुसैन जे हथनि में हथ विधा। कंहिंजे हथनि में? हुसैन अली मक़ाम जे हथनि में हथ विधा। बगलनि में मथे खणण जे लाइ न, हथनि में हथ विझी महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ प्यारा हुसैन वेझो थी मुंहिंजे पेरनि जे मथां पेर ॾे। इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे नाने जे वेझो थियो आहे। महबूब जा हथ हुसैन जे हथ में, हुसैन आली मक़ाम जा पेर मुस्तफ़ा जे पेरनि ते। जीअं जो महबूब जे पेरनि ते पेर रखी त महबूब आस्ते आस्ते मथे करे पण मथा इर्क़ या हुसैन, ओ हुसैन मथे चढ़ंदो आहे, मथे चढ़ंदो आहे, मथे चढ़ंदो आहे। महबूब छिकींदो हुयो। हसन इमाम हुसैन पेरनि ते पेर रखी वरी गोॾनि ते आंदा, गोॾनि ते रखी महबूब जे सथरनि ते आंदा। सथरनि ते आणण खां बाद में हज़रत उमर तो फरमाए, ख़ुदा पाक जो कसम आ, मां ॾिठो त मुस्तफ़ा जे सीने ते सोणे हुसैन जा पेर मुबारक हुया। ओहो सीनो जेको हामिलुल वही आ, चओ सुभान अल्लाह। ओहो सीनो जेको क़ुरान जो खज़ीनो आ, चओ सुभान अल्लाह। उहो सीनो जंहिंमें जहान जो इल्म आ, चओ सुभान अल्लाह।
ओ सीनो जंहिंमें अल्लाह जे इश्क ऐं मुहब्बत जा समुंड जारी आहिनि, ओ सीनो जेको क़यामत ताईं उम्मत खे फैज़ पियो पहुचाईंदो आहे। हज़रत उमर से फरमाए तो मां हैरान थी वियुसि, हैरत लगी मूंखे। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खे महबूब मथे खणंदो आयो। महबूब पाक अलैहिस्सलाम जा हथ मथे थींदा विया। हुसैन नंढड़ो आहे, उन जा पेर महबूब पाक जे सीने मुबारक ते जमल आया त मन पाण फरमाइनि था इफ्ता फमक या हुसैन, ओ मुंहिंजा प्यारा हुसैन, हाणे मां मुहम्मद तोखे हुकुम थो कयां त पंहिंजो वात खोल। हज़रत इमाम हसन वात खोलियो आहे। महबूब पंहिंजी ज़ुबान मुबारक ॿाहिरि कढी आहे। हज़रत हुसैन खे फरमाइनि था प्यारा हुसैन, अॼु हिन मुंहिंजे ज़ुबान खे चूस ॾे त तो तां क़यामत ताईं उञ लही वेंदी। हाय हाय, फारूक आज़म जहिड़ो जलील क़दर साहबी शाहिद आहे, चए थो त मां ॾिठो महबूब पाक अलैहिस्सलाम जे सीने मुबारक ते हज़रत हुसैन साईं जा पेर मुबारक आहिनि, हथनि में हथ आहिनि। महबूब पंहिंजी ज़ुबान कढी आहे, इमाम हुसैन जे वात में विधी आहे ऐं पाण फरमाए थो त ज़ुबान खे चूस। हज़रत इमाम हसन साईं हुसैन साईं महबूब जी ज़ुबान खे चूसियो आहे। हज़रत उमर थो चवे मां अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, पानी पीअण वारे खे पानी पीआरबो आहे, शरबत पीआरबो आहे, अवां कीअं था चओ त हुसैन तो तां उञ माफ़ थींदी। पाण फरमाइनि था प्यारा उमर, हुसैन जे ॼमण वारे ॾिहाड़े मूंखे जिब्रील अमीन अल्लाह पाक जे तरफ़ खां ॿुधायो हो त हिन तुंहिंजे बचड़े खे करबला जे मैदान में शहीद कयो वेंदो। 3 ॾिहाड़ा उञ बुख हूंदी, पाण बि उञारो बुखारो हूंदो, हुन जा बच्चा बि उञारा बुखारा हूंदा, पर मां मुहम्मद करीम अॻुवाट पंहिंजे हुसैन खे दुआ थो करे छॾियां, पंहिंजी नूरानी ज़ुबान चूसायां थो। इन जो असर थींदो 3 ॾिहाड़ा त छा, पर हुसैन खे सारी ज़िंदगी पानी न मिले त बि मां मुहम्मद जे ज़ुबान जे दुआ जे असर जे सदके बुख उञ कान लॻंदी। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़। ॾाढे अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम तस्लीमा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अवां इन्ही में अंदाज़ो लगायो त मुंहिंजे महबूब करीम खे हुसैन जे शहादत जी ख़बर आहे। तव्हांखे इहा ख़बर आहे त हुसैन आली मक़ाम जी उमिरि केतिरी ही जॾहिं शहीद थियो आहे? ॿुधाईंदो आहियां पर विसरी वेंदी अथव। जज़ाकल्ला। इमाम हुसैन आली मक़ाम जॾहिं शहीद थियो आहे त उमिरि 58 साल आहे। घणा साल था? इहो वाक़ियो सन 61 हिजरी में थियो आहे। महबूब जे हिजरत खां 61 साल 60 साल गुज़री विया हुआ। 61 साल मुहर्रम में शुरू थियो आहे। इहो वाक़ियो करबला में सन 61 हिजरी में पेश थियो आहे। 58 खां पोइ 59 60 61 3 साल मुंहिंजा दा 61 खां घटि, छो त इमाम हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु 3 हिजरीअ में ॼावा हुआ। 2 हिजरीअ जे हिजरत जे 2 साल हसन ॼाओ आहे ऐं 3 साल हज़रत हुसैन ॼाओ आहे। इन हिसाब सां सोणे इमाम हुसैन आली मक़ाम जी शहादत जे टाइम ते उमिरि घणा आहे साईं? चओ 58 साल। ॾाढे जो घणा साल? 58 साल वारो पोड़ो थींदो आहे। 58 साल वारे जा वारड़ा अच्छा थींदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त ॾाढ़ी रत रत्या से ॾंद त मोतीअ गुल जा, सीमाहुम फी वजूहिहिम मुंह में मण गुतिया से, टुकरा करबला जा मादर थे मेड़िया से, वो मिड़ई माफ़ कयास खालिक बदले खून जे। जन इमाम हुसैन आली मक़ाम जो आख़िरी दीदार कयो हो,
उहे रावी चवन था किताबन में लिखियल आ त जॾहिं इमाम हुसैन जो सिर मुबारक यज़ीद वटि खणी आया, पोइ यज़ीद 2-3 ॾिहाड़ा पाण वटि रखी वरी मदीने मोकिलियो। असां मदीने में हुसैन जे सिर जी ज़ियारत कई, धड़ करबला में सिर मदीने में। चयो तोसां हुसैन जी ॾाढ़ी मुबारक ॾिठी, उनखे मेहंदी लॻल हुई। सुभान अल्लाह, छा लॻल हो उनखे? मेहंदी लॻल ही, सुहिणी सुहारी ही, सीनो भरियो बीठी ही, उन सुहारी मुबारक खे मेहंदी लॻल ही। भेटाई साहब अब उहा ॻाल्हि थो करे त ॾाढ़ी रत रत्यासे ॾंद त मोती गुल जा, सीमाहुम फी वजूहिहिम मुआमे मणगुतियासे, कुकरा करबला जा मादर थे मेड़ियासे, पो मिड़ई माफ़ कयास खणी खालिक बदले खून जे। 58 साल जो आ। घणनि उमिरि जो बाबा? पोड़ो आ। 58 साल माण्हू पोड़ो आ। 40 साल खां पोइ जवानी हटंदी आ। 45 साल छू फूह जवानी हूंदी आ। 45 खां पोइ इंसान जी हयाती में मौजादा कमज़ोरी पैदा थींदी आ। लिंग सत साह छॾींदा वेंदा, वार अछड़ा थींदा वेंदा, जान कमज़ोर थींदी। पर ख़ुदा जो कसम आ, 58 साल जे उमिरि में हुसैन वरी बि जान आ, पोड़ो कोन थियो आ। जान बेटे की मईयत पर न रोया वो हुसैन, जंहिंजो 18 सालनि जो पुटु शहीद थिए। अबा मूंखे ॿुधाए त उनखे सदमो थींदो या न? ॻाल्हाए था ॻाल्हाए। 3 ॾींहं बुखियो, 3 ॾींहं उञारो, मदीने खां परे, न माइट न मिट न अज़ीज़ न वेझो, मुंहिंजा दावरियाणियूं, मुसाफ़िरी जो सफ़र, वरी जवान पुटु जेको बाह ॿेली हुजे उहो शहीद थी वञे, परवाह न आहे। जान बेटे की मईयत पर न रोया वो हुसैन, जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन। या बहादुरी किथों आई? चओ त ॿुधायां, सलात पर त ॿुधायां। ॾाढे ॾाढे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछां, जे नाराज़ न थियो त ॿुधाइजो, ॾसींदो अलाए कोन? हा भला ॾसींदो सही। ॿुधायो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त हज़रत इमाम हुसैन, कहिड़ो हुसैन? जेको तव्हांजो असांजो इमाम आहे। कंहिंजो? तव्हांजो ऐं इमाम आहे। उहो बहादुर हो या बुज़दिल हो? ॾाढे चओ। हाय हाय घोड़ा घोड़ा करण वारो हो या सब्र करण वारो हो? अदा पोइ उनखे वाह वाह कजे या हाय हाय कजे? पक छा चइजेसि? वाह जो मल्हड़ है, वाह जो बायार तो केस खटी, वाह जो तो इलेक्शन खटी। अड़े जेको मल्ह मारे, इलेक्शन खटे, दुनिया जे कारोबार में कामयाब थे, उनखे वाह वाह चवंदो। ऐं जेको आख़िरत भी खटे, जन्नत भी खटे, जान भी मल्हाए, मैदान भी मल्हाए, ऐं पंहिंजे नाने रसूलुल्लाह जी ज़ुबान खे सचो करे, उनखे हाय हाय कोन कबो, उनखे वाह वाह कबो। छा चइबो? हाय हुसैन कोन चइबो, छा चइबो? वाह हुसैन। वाह छा चइबो? वाह हुसैन। बेटा साहब तॾहिं फरमाए त सूर्य खे शाबास जेको पिड़ मथे पुरज़ा थियो। वाह लतीफ़ सोना। फरमाए तो त पीउ ॾाॾाणा पाण सैयद सभु मल्हाया। अबो भी मल्हायई, ॾाॾो भी मल्हायई, अबो भी मल्हायई, नानो भी मल्हायई, अबो भी मल्हायई त भाइर भी मल्हायई, सॼो ख़ानदान पंहिंजो मल्हाए ॾेखारियई। अहिड़े नमूने सां मल्हाए ॾेखारियई जो दुनिया खे पतो पइजी वियो हुसैन आली मक़ाम खे बहादुरी इन्हीअ जे करे मिली हुई जो ॼमण वारे ॾिहाड़े हुनखे सुती बहादुरी जी मुहम्मद मुस्तफ़ा विधी हुई। रसूलुल्लाह जहिड़ो को बहादुर थींदो न, महबूब करीम जहिड़ो दुनिया में बहादुर कोन्हे को। उन बहादुर जो बचड़ो आहे त बहादुर जा बच्चा बि बहादुर थींदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, हदीस पाक मां अॻे जुमे ते ॿुधाई, मूंखे यादि आहे, मूंखां अध में रहिजी वई। अॼु दिलि थी चवे त पूरी करे ॿुधायां। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़।
अधु हिस्सो ॿुधायो अधु रहिजी वियो। महबूब जी चाची उम्मुल फदल ख्वाब लधो हो त या रसूल अल्लाह अवां जो गोश्त जो टुकड़ो कटजी मुंहिंजे झोली में आयो आहे। फिक्र थी बीठो आहे। महबूब से फरमास गणती न कर, मुझे फातिमा तो ज़हरा के 5 महीना वे 5 महीना पूरा थींदा उनके बचड़ो फर्जंद जमंदो जो मां मुहम्मद जे जिस्म जो हिस्सो हूंदो। ओ तुझे झोली में ईंदो, तू उनजी दाई थींदी। गणती न कर, मुझे बचड़े के पालींदी। एतरी त ॿुधाई हम ॻाल्हि पर अॻिते रहिजी वई। अॻिते ॻाल्हि मज़ेदार आहे। मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक न्याणी, चओ सुभान अल्लाह। हज़रत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा के इमाम हुसैन ॼमनि था। जीअं जो इमाम हुसैन ख़ैर जो ॼावा, कानून इहो आहे, दस्तूर इहो आहे त पंहिंजे बचड़े खे ॼमण सां मौसम जे हिसाब सां जेकॾहिं सर्दी आहे त पाणी गरम करे माण्हू वेचारींदा आहिनि, पर जे मुंहिंजा ॿार ताज़ो ॼाओ गर्मी जी मुंदा त बि कुझु पाणी नॉर्मल नंढड़ो मासूम ॿार आहे, छो त हुनखे गुस्ल ॾियणो ज़रूरी आहे। अहिड़े मुल्क मां अचे थो जंहिं मुल्क में वरी आयो आहे उते शरा मुहम्मदी मुताबिक़ हुनखे गुस्ल ॾियारणो आहे। इमाम हसन साईं खे गुस्ल ॾिनो वियो। गुस्ल ॾियण खां बाद में उनखे पोइ बांग कन में ॾिबी आहे। साॼे कन में बांग, खाॿे कन में तकबीर चइबी आहे। आम तरह सां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे, तरीक़ो आहे त जेकॾहिं को माण्हू मरी वेंदो आहे त मरण खां पोइ जॾहिं असां हुनखे पूरींदा आहियूं त पूरे जॾहिं वापसि थींदा आहियूं, ॿिया सभई क़ब्रिस्तान खां निकिरी ईंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू क़बर ते बीही क़बर जे मथां बांग ॾींदो आहे। छाजे लाइ? इन्हीअ जे लाइ इन बांग जी बरकत सां हुनजी क़बर कुशादी थी वेंदी आहे। जेका क़बर माण्हूअ खे भीड़ींदी आहे, माण्हूअ खे सोड़ कंदी आहे, पासरियूं पासरुनि सां मिलाईंदी आहे, उहा बांग जे बरकत सां कुशादी थी वेंदी आहे। हिकु ॻाल्हि। नंबर 2, महबूब फरमाइनि था उहो क़बर में अंदरि जेको तुंहिंजे जुतीअ जा बि खड़का ॿुधंदो आहे त माइट मूंखे पूरो वापसि वरियो था वञनि पिया त उहो तुंहिंजी बांग बि ॿुधंदो आहे। पोइ क़बर में जॾहिं बांग ॿुधंदो आहे, मुस्लमान आहे, दुनिया में निमाज़ पढ़ी हूंदई, कॾहिं न कॾहिं मस्जिद में आयो हूंदो, उनखे आदत हूंदी आहे, पोइ निमाज़ी हुजे या न, पर मुसलमान जो बच्चो आहे, औलाद आहे, बांग ख़त्म थींदी चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हां कंदा हो अलाए कोन? हा कंदा कयो। अव्हां खे मां वसियत थो कयां, अव्हां खे अर्ज़ थो कयां, मसइलो थो ॿुधायां। जे कंदा हो त मुबारक अथव, जे न कंदा हो त अॼु खां पोइ ॻाल्हि यादि रखो, पूरे क़बर खे वराए दुआ बा घुरी सभई ॿाहिरि निकिरी वञनि, हिकिड़ो बीहे ऐं क़बर जे मथां बांग ॾे। इंशा अल्लाह ताला तव्हांजे अज़ीज़ मिट जी क़बर कुशादी थी वेंदी। ज़रूरु कंदा कयो। मुला तव्हांखे झलींदा, पर तव्हां पंहिंजे मसलक खे, पंहिंजे तरीक़े खे न छॾिजो। अच्छा, महबूब से फरमाइनि था ॿियो फ़ाइदो कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था अताहु मलकान असवदान व अज़रकान। पोइ हुनखे तव्हां पूरे जॾहिं मोटंदा हो त क़बर जे अंदरि 2 मलाइका ईंदा आहिनि, कारे रंग जा, अखियूं पीलियूं, हैबतनाक शक्ल में, अखियुनि जी नज़र ईअं पई निकिरंदी जीअं बाहि जा टांडा पिया निकिरंदा आहिनि। हुनखे उथारे विहारींदा। मर रब्बुका, तुंहिंजो रब कहिड़ो? धड़के सां पुछंदसि। वमन नबीयुका, तुंहिंजो नबी केरु आहे? वमा दीनुका, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? वीचारो मौत जो सटियल, अकेलो कोठड़ी में सुतल, भाइर अज़ीज़ मिट छॾे, वतन छॾे अल्लाह जे दरबार में आयो आहे। वरी जो मलाइकनि जा धड़का मिलंदा, मुजादा ॾकी वेंदो। थी सघे थो सही जवाबु ॾे अलाए ॾिजे, पर जंहिंसां मदीने जो मीर साणी आहे तव्हांजा बेड़ा ई पार। बेटा ईसा फरमाए थो, जंहिंमहिल माई ससु ई वीचारी मरे पई त मरण वारे टाइम ते हुनखे इज़राइल साहु कढण आयुसि। हुनजे दिलि में त पुनल हो न बा, केरु हो? ॾाॾे जो केरु हो? पुन्हू हुनखे यादि हो। मलकुल मौत आयुसि मारण। बेटा ईसा फरमाए पियो, अची इज़राइल
सुती जागाई ससुही पर पई ड्रोड़ा ए दलील त पुनल माण्हू मोकिलियो आयुसि मारण पर हिन खे ख़्याल जो पुन्हु ॾे आ चओ सुभान अल्लाह अड़े ससुहीअ खे पुन्हु याद आ सुन्नी तोखे रसूलुल्लाह याद आ तोखे कामिल मुर्शिद तोसां गॾु आ पीर वारा हो बेपीरा हो हाँ पीर वारा थिजो इंशाअल्लाह ताला असांजो रसूल बि साणी आ असांजो मुर्शिद बि साणी आ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पर वरी क़ब्र जे अंदरि मलाइका बि ईंदा आहिनि हे त इज़राइल हो पर क़ब्र जे अंदरि मलाइका ईंदा आहिनि उहे वरी पुछंदा आहिनि रब तुंहिंजो कहिड़ो नबी तुंहिंजो कहिड़ो दीन तुंहिंजो कहिड़ो उन्हीअ जे लाइ बि सुहिणो शाह अब्दुल लतीफ़ भटाई साहिब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई कंहिं माईअ ससुईअ कंहिं ॾिठो मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई उभो उथी तन खां पुनल पुछाई अदा इताही को ॾिठो साथ पुनल जो पुनू पुनू वेही करे इंशाअल्लाह ताला अहले सुन्नत वल जमात वारा आशिक़े रसूल अवां बि जॾहिं क़ब्र में वेंदो त तव्हांखे रसूलुल्लाह यादि पवंदो महबूब फरमाइनि था मां ईंदुसि सुभान अल्लाह पर फरमाइनि था मां ईंदुसि इंशाअल्लाह हर उम्मती ईमान वारे वटि ईंदुसि अल्लाह कंदो पाण खे ख़ुदा महबूब जे सुञाणप जो अखियूं ॾींदो ईअं न साईं पर वरी वीचारो पुनू भॼंदो भॼंदो पेर खयूं आयो हू अची वई बकरार जे हथ बकरार चयो त अमड़ कई दुआ शल ॻाढ़ी कुआर मिलंदी चई मौला मूंखे हिन बदूअ खां बचाए मां पुन्हूअ जी अमानत आहियां पुनल खां सवा मूंखे ॿिए के हथ न लातो आहे हिन बकरार खां फासी वई आहियां अल्लाह साईं ससुईअ जी दुआ क़बूल कई ज़मीन फाटी वई माई क़ब्र में हली वई ज़मीन मथां मिड़ी वई पुन्हू पेर खयूं पे आयो काॾे वई बकरार उन्ही जगह ते झूंपड़ी ठाहे वेठो आहे चई हेड़े आरे पारे खां माई ॾिठई चई हिते लही वई हाँ लही वई आहे चई हा मथां पुनल बि थो चवे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो भिटाई साहिब रहमतुल्लाह अलैह कमाल करे छॾियो आहे सलात पढ़ तोखे ॿुधायां अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम भिटाई साहिब रहमतुल्लाह अलैह फरमाए जॾहिं पुनू मथां बीठो चई ससुही मूंखे छॾे वई अंदरों आवाज आयो पुनू आओ पेही सोढ़ी भाई मम्मन नहीं हितड़े बाग बहार या ब्या मेवा मंझेई उठो नूर नबी करीम जो छा सरहा सभेई पो केच ख़बर पेई त पुनू ससुही गॾियो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो आशिक़ हा पाण में सचो मोहब्बत हुन ज़ाल मुड़ुस वारो हो मुंहिंजा दा वरी क़ब्र फाटी पई आहे पुनू बि लही वियो आहे मुंहिंजा दोस्त जेकॾहिं पुनू ऐं ससुईअ जी सची मोहब्बत उन्हनि जा बेड़ा पार कंदी छा रसूलुल्लाह जी मोहब्बत बेड़ा पार कान कंदी इन्ही जवान सां लव त लॻाए इन्ही महबूब सां दामन त अटकाए इन महबूब जी झोली में अचो त सही इंशाअल्लाह मोहम्मद करीम कंहिंखे न छॾींदो अर्ज़ पे कयुमि त क़ब्र में बांगर बि पोइ माण्हू अंदरि क़ब्र वारो ॿुधी छा चवंदो ला इलाहा चओ चओ छा चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सबक़ यादि अची वियुसि सबक़ बांगो बांग ॾेई हलियो वियो माइट घर विया मलाइका आया मन रबुक रब कहिड़ो थी मन नबीयुक नबी कहिड़ो थी वमा दीनुक दीन कहिड़ो थी जंहिं ताज़ो कलमो भरियो आहे बांग आई शैतान भॼी वियो बांग आई क़ब्र कुशादी थी वई बांग आई कलमो यादि अची वियो मलाइकनि खे चवंदो तकड़ न कयो मां नंढड़ो कोन आहियां मां त उन जो जवान जो उम्मती आहियां जंहिं असांखे 5 वक़्त अल्लाहु अकबर जो आवाज़ सेखारियो मरण वेल ताईं क़ब्र में भी असां सां अल्लाहु अकबर गॾु आहे मलाइक पुछाणो ई कोन कंदा उनखे उते जो उते क़ब्र में जन्नत जो दर खोलियो ॾे हलिया वेंदा हाणे मूंखे ॿुधाए त बांग मां मैयत खे फ़ाइदो थियो या नुक़सान मुला खे कहिड़ो घाटो पियो जो चवे थो त नाजाइज़ आहे
इहा ॻाल्हि मूंखे अञा सम्झ में नथी अचे। अबा मैयत खे फ़ाइदो थियो नुक़सानु थियो? फ़ाइदो थियो न साईं। हुन वीचारे जो छोट कारणो थी वियो, क़बर कुशादी थी वई, हिसाब किताब सवलो थी वियो, भलो थियो। अदा कंहिंजो भलो थिए न। हा जे भाई भलो पंहिंजो त कंहिंखे घटि न ॼाण। नंढे हूंदे पढ़ंदा हुआसीं स्कूलनि में, मुंहिंजा दोस्त दी जेकॾहिं कंहिंजी भलाई घुरिजे त ॿिए सां चङाई कजे। हे त चङाई आहे पर मुला थो चए न जाइज़ आहे, न जाइज़ आहे, बांग न ॾियो। हिते कब्रिस्तान में कहिड़ी मसीत ठाही अथव? सम्झो था अलाए कोन था सम्झो? बांग त ॾिबी आहे मस्जिद में, बांग ॾिबी आहे निमाज़ लाइ। छाजे लाइ? कब्रिस्तान में बांग किथां खणी ठाही थो? बिदअत, नाजाइज़। मुक़ाम में का मसीता छा? ओ चरिया तोखे ख़बर ई कान्हे, तूं पढ़ियो ई कोन। रुगो बाग मस्जिद में कान ॾिबी आहे। ॿुध मुंहिंजे मदीने वारे मीर चयो आहे त झंगल में भुलिजी पवे, दगु नथो हथ अचई, अंधारी थी वई आहे, कंहिं मथां ई जाइ ते बीही बांग ॾे, रहमत जा मलाइक अची तोखे दग सां लॻाए वेंदा। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, महबूब से फरमाइनि था अवां जे मुल्क में ॾुकार पियो आहे, कात साली पइजी वई आहे, माण्हू माल उञ बुख मरनि था। साईं फरमाइनि था सोमहणीअ जी निमाज़ पढ़ी ॻोठ जे चइनी कुंडुनि ते बांगूं ॾियो, तव्हांजे मुल्क मां ॾुकार ख़तम थी वेंदो। हबीब करीम जी ज़ात अञा ॿुधो अॻिते पाण फरमाइनि था जेकॾहिं वबा जी बीमारी अचे, दस्त थी पिया हन, उल्टियूं हन, कात साली खां पोइ माण्हू मरनि था, रोज़ 5-5 लाश ॻोठ मां कढो था, हकीम डॉक्टर इलाज नथा करे सघनि। महबूब फरमाइनि था बांगूं गॾिजी ॻोठ में ॾियो, मुल्क मां बीमारी ख़तम थी वेंदी। अलाह जे बि फरमाए तो ॻोठ खे बाहि वकोड़े वञे, कखाया घर हन, ॾखण जी हवा छूट थी लॻे, बाहि साड़ींदी थी वञे, पाणी कोन्हे, फायर ब्रिगेड कोन्हे, नलका मोटर कोन्हनि को, ॻोठ जी बाहि कीअं विसाइणी आहे? साईं फरमाइनि था बाहि जे आॾो बि बांग चओ, ख़ुदा बाहि खे विसाए छॾींदो। ओ मुंहिंजा सोणा अञा ॿुध, हबीब साईं फरमाइनि था कंहिंखे मिर्गीअ जी बीमारी आहे, हकीमनि लाइलाज करे छॾियो आहे, मिर्गी नथी छॾेसि पई। सरकार फरमाइनि था 41 ॾींहं रोज़ानो कन में बांग चओसि, हुन जी मिर्गी छॾे वेंदी। महबूब साईं फरमाइनि था कंहिंजे घर में ॿार आहे, रोए थो, रड़ियूं थो करे, दाहूं थो करे, खीरु ॾे त बि रड़ियूं करे, पानी ॾे त बि रड़ियूं ॾे, अबे जे कच्छ में आहे त बि दाहूं करे, बीमारी बि कान्हे, किरोध आहे। हबीब साईं फरमाइनि था त खॿे हथ जी चीच खां वठी नंढड़े ॿार खे 3 बांगूं कन में रोज़ानो ॾियोसि, इहो शैतान निकिरी वेंदुसि, ॿारु सुठो थी वेंदो। मुला त रुगो आहे खूह जो ॾेॾर, चई बांग ॾिबी आहे रुगो निमाज़ जे लाइ, वधीक न ॾिबी आहे। चाचा चिबड़ पढ़ो मुंहिंजे महबूब 11 जायूं ॿुधायूं हन जंहिं जाइ ते बांग ॾिबी आहे। महबूब साईं फरमाइनि था ॿार ॼमे चओ सुभान अल्लाह, ॿार ॼमे ॼमण सां कन में बांग चओ अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, खॿे कन में तकबीर चओ अल्लाहु अकबर। हाणे मुला चवंदो आहे त बांग ॾिबी आहे मस्जिद में, चवां थो तो वारे छोरे जे कन में कहिड़ी मस्जिद ठहियल आहे? हवा मुला खे पुट ॼमंदो हूंदो न, बांग ॾींदो आहे अलाए कोन। हिकिड़े हंधि ॿार ॼाओ, ज़ाल चयो मुड़ुस खे आखे छोकिरा ॼावाए मुला घेना त बांग ॾेवे। नाराज़ त कोन था थियो न? माई खे चई आखे मेरे को आप बांग आउंदी है, मुला क्यों घिनावा? आखे ते को आउंदी है छा? मेरे को आउंदी है, आखे तू ही ॾे चावा छोरे को, छोहर क्यों चावा? छोकिरो आयो, छोकिरे जे कननि में हथ विझी चए थो कुकरू कू। जागो था, इहा बांग न, इहा बांग चओ चओ, इहा बांग कहिड़ी बांग ॾिबी? अल्लाहु अकबर वारी। अल्लाहु अकबर जो कन में आवाज़ खणबो। मुंहिंजे हुसैन आली मक़ाम खे रसूलुल्लाह जे हथनि में खणी आया, महबूब थो चए हुसैन जे कन में बांग मोहम्मद चवंदो।
हबीबन करीमन खबे कन में सजे कन में बांग चईया, साजे कन में नबी करीम तकबीर चईया, हथों में खड़ी नबी करीम फरमाइन था ओ बचड़ा हुसैन तोखे ख़बर आ त तुझे कन में बांग ॾियण वारो इमामुल अंबिया है, तुझे कन में बांग ॾियण वारो सैयदुल अंबिया है, तुझे कन में बांग ॾियण वारी उहा हस्ती आ जेको नबियन जो सरताज आ। बच्चा बांग मां तोखे निमाज़ जे यादगिरी जे लाइ ॼाणायां थो, कहिड़ो बि ॾुखियो वक़्तु चई त मुंहिंजा बच्चा निमाज़ कज़ा न कजां, अॼोके ॾींहं जो ॼावल हुसैन आ पंहिंजे नाने सां हिन ज़ुबान सां न हाल वारी ज़ुबान सां ॻाल्हाए चवे पियो ओ नाना जेकॾहिं बांग चवण वारो मुहम्मद आ त ॿुधण वारो हुसैन आ। बांग ॾियण वारो केरु आहे? चो रसूलुल्लाह या ॾाढे चो केरु आहे? बांग ॾियण वारो केरु आहे? ॿुधण वारो केरु आहे? मुंहिंजा नाना जेकॾहिं तूं मूंखे निमाज़ जे ताक़ीद जे लाइ बांग ॾिनी आहे ऐं वसियत कई थी त मुंहिंजो तो मुहम्मद मिठे सां वाइदो आहे अहिड़ी निमाज़ पढ़ंदुसि जो दुनिया न पढ़ी हूंदी। चओ सुभान अल्लाह। अहिड़ी पढ़ंदुसि जो दुनिया न पढ़ी हूंदी। न मस्जिद में न मिंबर में न बैतुल्लाह के साये में नमाज़े इश्क अदा होती थी तलवारों के साये में। हुसैन अली मकाम तलवार जे छाव में अल्लाह जो फर्ज पढ़ी ॾेखारियो। छो? इन्ही जे करे त वसियत कंहिंजी हुई चो नाने रसूलुल्लाह जी। इहा बहादुरी छो आई? चो रसूलुल्लाह जे सदके आई। महबूब करीम हुनखे बहादुरी जो सबक ॾिनो। आहे बि जन्नती पर पोइ बि मुंहिंजा अदा अल्लाह जे राह में सिर वढाए थो। पोड़ो थी वियो 58 साल जो पर दिलरी सां लड़ी ॾेखारे थो। इन जे लाइ त दुनिया खे पतो पवे त हुसैन कंहिं मतिलब लाइ आयो आहे। उहो मतिलब दुनिया जो न आहे, उहो मतिलब आख़िरत जो मतिलब आहे। उहो कहिड़ो मतिलब आहे? इंशाअल्लाह जे हयाती हूंदी त वरी ईंदड़ जुमे ते अल्लाह सी तव्हां असांखे महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए, सोणे हुसैन अली मकाम जी मोहब्बत नसीब फरमाए, महबूब जे अहल बैतन जी मोहब्बत नसीब फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जय सुन्नत न पढ़िया सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।